अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, ज़मीनी तकरार तां मुबैना हमले में औरत क़त्ल वारसन जो सख़्त एहतजाज। गुज़िरियल ॾींहुं कोट मिठा थाणे जी हद में कचे वारे इलाइक़े में मुबैना तौर क़त्ल थी वियल औरत शरीफ़ा भट्ट जो लाश संदन वारसन खणी मिठियानी थाणे अॻियां रखी केस न दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करण बाद धरणो हणी रोड खे ब्लॉक करे छॾियो आहे। असांजो ज़मीनी तकरार पंहिंजी बिरादरी जे जुम्मो भट्ट, मंठार भट्ट, राशिद भट्ट वारनि सां आहे। काल्ह हुन हमलो करे असांजी औरत खे क़त्ल करे ऐं औरत जे मुड़ुस सदाम खे अगवा करे खणी विया आहिनि। पुलिस असांजो केस दाख़िल करण लाइ तयार न आहे। उन्हनि मुतालबो कयो आहे त असांजो केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। केस दाख़िल न थियण ताईं एहतजाज जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।